अस्सलाम वालेकुम। रंगन भरी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं उमेद कयूं था त ठीकु हूंदव। ऐं खोड़ सारे ॾींहंनि खां पोइ तव्हांजे साम्हूं ऐं रंगन भरी शाम में असां अॼु लाइव आहियूं। ऐं खोड़ सारनि ॾींहंनि खां पोइ जो मक़सदु त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे सकाफ़ती पंहिंजे डेज़ में लॻा पियासीं। तव्हांखे ख़बर आहे प्रोग्राम सभिनी ॾिठा हूंदा ऐं एॾा ख़ूबसूरत मंच जेके आहिनि असां सजायासीं ऐं सभिनी खे यकीनन मज़ो आयो हूंदो। सॉरी, बहरहाल प्रोग्राम जो स्टार्ट असां अॼु करे छॾियो आहे ऐं जेको आहे हाणे कंटिन्यूअसली असां पंहिंजो प्रोग्राम लाइव हूंदो जीअं असांजो हूंदो आहे। 4 खां 6 वॻे ताईं असां तव्हां सां लाइव हूंदा आहियूं। पर अॼु फस्ट डे हुयो त थोरो लेट थी वियासीं, पर सुभाणे खां कोशिशि हूंदी त पंहिंजे टाइम ते अचूं। ऐं स्टार्ट में जेको आहे अॼु मां कुझु चवणु चाहींदमि, उहो इहो चवणु चाहींदमि त हमेशह मां चवंदी आहियां अॼु मां जंहिंजी ड्रेस वेयर कई आहे उहा फलां 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 कलेक्शन आहे, पर अॼु मां जंहिंजी ड्रेस वेयर कई आहे उहा आहे शुमाइला कलेक्शन। शुमाइला सां गॾु जेको आहिनि ॿ हुननि जे सिस्टर बि आहिनि ऐं जिन मुंहिंजे लाइ हीअ ड्रेस जेको आहे ठाही ऐं पंहिंजे हथ सां भरी आहे। ऐं तव्हां ॿुधाइजो त कीअं आहे, सुठी आहे न आहे। ऐं मां स्पेशली थैंक्स करणु चाहींदसि शुमाइला जो, उनजी सिस्टर्स जो, त उन्हनि मुंहिंजे लाइ हीअ ड्रेस मोकिलियो। उन खां पोइ हीअ जेका सॻी मां वरिती आहे, सॻी मोकिली, जूतो मोकिलियो, चूड़ियूं मोकिलियो, खोड़ सारी शयूं खाइण पीअण जे लाइ बि मोकिलियूं। ऐं थैंक्स अगेन। ऐं तमामु सुठो लॻो मूंखे, एतिरो प्यारु कनि था असांजे प्रोग्राम खे ॾिसो पिया, हुन सां गॾु लाइक कयो पिया ऐं एतिरियूं खोड़ सारी मोहबतुनि जे लाइ स्पेशली शुमाइला थैंक यू वेरी मच, तव्हांजी पूरी फैमिली। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि चवंदी हलंदसि, मिसिस रहमान लाइ थैंक्स कंदसि छो जो उन्हनि बि मूंखे जेको आहे ड्रेसिस मोकिलियूं, गिफ्ट मोकिलियो। सो तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी। वरी हिकु दफ़ो जेको आहे मिसिस रहमान जी ऐं शुमाइला जी, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं जेके हमेशह मूंखे पंहिंजे ख़ुशियुनि में यादि कंदा आहिनि, छो जो मिसिस रहमान मूंखे ईद जी मुंहिंजे बर्थडे जी ख़ुशी में मूंखे यादि कयो ऐं जेको आहे शुमाइला मूंखे जेको आहे असां पंहिंजो सकाफ़ती जेका क़ौमी ईद हुई उन में यादि कयो। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं जेके जेके प्रोग्राम ॾिसो पिया हिन वक़्तु उन्हनि सभिनी खे इहा रिक्वेस्ट कंदासीं हिकु ॿिए खे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा कयो, छो जो दुआऊं हूंदियूं आहिनि जिन जे करे असां मिली बि वेंदा आहियूं पाण में ऐं असां वटि जा जेके प्रॉब्लम्स हूंदा आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा आहिनि, छो जो दुआउनि में वॾी ताक़त आहे। दुआ उहा शइ आहे जेका मौत खे बि टारे छॾींदी आहे। सो हमेशह हिकु ॿिए जे लाइ दुआगू रहंदा कयो, हमेशह पॉज़िटिव सोचो, हमेशह पॉज़िटिव खाओ ऐं हमेशह पॉज़िटिव रहो। छो जो असां जॾहिं पॉज़िटिव पासो सिलेक्ट कंदा आहियूं त नेगेटिव खे अचण जे लाइ रस्तो नाहे मिलंदो। सो जॾहिं बि तव्हांजे ज़हन में का अहिड़ी का नेगेटिव शइ अचणु शुरू थिए या आसार नज़र अचनि त हमेशह पॉज़िटिव साइड थी वञो। भले उन में तव्हांखे थोरी तकलीफ़ ई महसूसु थींदी, पर बाद में जेको आहे हमेशह असां रिलैक्स हूंदा आहियूं ऐं सुकून में हूंदा आहियूं त असां मां कंहिंखे तकलीफ़ नाहे पहुती। छो जो हमेशह कोशिशि कयो त पंहिंजी ज़ात मां कंहिंखे बि तकलीफ़ न ॾियो ऐं कंहिं ॿिए जी ज़ात खे बि तकलीफ़ न ॾियो। छो जो वॾे में वॾो चवंदा आहिनि गुनाह जेको हूंदो आहे उहो दिलि आज़ारी हूंदो आहे। सो कंहिंजी दिलि आज़ारी न करणु खपे ऐं कंहिंखे डिग्रेड न करणु खपे, कंहिंखे डिसार्ड न करणु खपे। हमेशह ख़ुशि रहो ऐं ख़ुशि रहणु ॾियो। बहरहाल असांजे प्रोग्राम जो फर्स्ट कॉलर आहे काइनात गढ़ी यासीन खां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम काइनात। हेलो काइनात, आवाज़ न पियो अचे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम काइनात। थैंक्स फॉर कॉलिंग काइनात। ऐं आवाज़ जेको आहे असां ताईं तव्हांजो नथो पहुचे, शायदि कॉल में थोरो गड़बड़ हूंदी या टेक्निकल प्रॉब्लम या वरी सिग्नल्स जो बि प्रॉब्लम थी सघे थो। सो बराए महिरबानी वरी कॉल कयो ऐं थी सघे थो वरी तव्हांजी कॉल जेका आहे उहा लॻी वञे। सो असांखे कॉल कई हुई काइनात। सो काइनात वरी तव्हां नंबर ट्राए कयो, थी सघे थो वरी तव्हांजो नंबर जेको आहे उहो लॻी वञे। सो बहरहाल जीअं जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम ऑफ करे छॾींदा कयो, बंदि करे छॾींदा कयो, म्यूट करे छॾींदा कयो। हमेशह वांगुरु अॼु बि अचंदसि त जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो त जॾहिं टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त पोइ असांजी कम्युनिकेशन नाहे थी सघंदी। अच्छा, हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे काइनात जी कॉल लॻी वई आहे, कॉल वठूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो काइनात, ठीकु आहियो? अल्लाह जी शुक्र है, बिल्कुल ठीक ठाक है। आराम दाए बाजी। मां बिल्कुलु ठीकु, तव्हांजे साम्हूं अल्लाह जो शुक्र। अल्लाह जी शुक्र है, मां बिल्कुल ठीक आहियां। आराम दाए टीम कीअं आहे, तव्हां कीअं आहियो? अॼु मां बिल्कुलु ठीकु। अच्छा काइनात, कीअं गुज़री तव्हांजी एकता वारी ईद, क़ौमी ॾींहुं कीअं मल्हायो तव्हां?
बहुत भरपूर नमूने सां गुज़री। हैप्पी बर्थडे मुबारक तव्हांखे। अच्छा, छा पातो, कहिड़ी ड्रेसिस वेयर कई तव्हां? मुंहिंजी ब्लैक ड्रेस मुंहिंजो फेवरेट कलर आहे। मां पोइ कुर्तो ठारायो, हुन ते मां बर्थ भरायो। अच्छा, बर्थ भरायो। अजरक वेयर कयो मथां? जी अजरक पातो हुयो हुनजे मथां? जी जी बिल्कुलु पातो हुयो। ऐं हिन दफ़े स्कूल में हर दफ़े पार्टिसिपेट कंदा आहियूं, हिन दफ़े न। अच्छा, वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, काइनात छा पई करी हिन वक़्तु असां प्रोग्राम ॾिसण खां अलावा? मां ईअं वेठी हुयमि बस। वेठी आहियां बस? हा बस वेठा हुयासीं। अच्छा, हिन वक़्तु हिन टाइम ते त बस वेठा हूंदा आहियूं। हिन वक़्तु ही जेको टाइम आहे, त चांहि जो टाइम आहे, पोइ चांहि पीअंदा आहियो हिन टाइम ते? सम्झ में न आयो, ॿीहर रिपीट कजो। मां चयो त ही टाइम त जेको प्रोग्राम जो आहे उहो चांहि जो टाइम आहे, त चांहि पीती आहे? चांहि असां कॾहिं त पी वठी आहे। आई एॾो सवेर पी छॾी, सलाह बि न कई? गैस जो सिस्टम आहे न, गैस जी लोड सेटिंग आहे, हिनजे करे अध में खलक थी छॾां चांहि गैस जी हूंदी आहे, चांहि ठाहे वठंदा आहियूं। अच्छा, गैस जी लोड शेडिंग जॾहिं सर्दी में माना सियारे में थींदी आहे वाक़ई में काफ़ी इलाइक़नि में, पोइ तव्हां कीअं मैनेज कंदा आहियो? मानी वानी कीअं ठाहींदा आहियो? न हूंदी आहे त माण्हू कंप्रेसर ते वञी करे। लाइट बि न हूंदी आहे, गैस बि न हूंदो आहे, पोइ कीअं मैनेज कीअं कंदा आहियो? मानी कीअं ठाहींदा आहियो? मानी वरी मंझंदि जे टाइम ते लाइट हूंदी आहे त पोइ कंप्रेसर ते हलाईंदा आहियूं। अच्छा, वाह वाह, ज़बरदस्त। मतिलबु पंहिंजो छा चवंदा आहिनि, गेस्ट कहिड़ा आहिनि अॼु गेस्ट कहिड़ा आहिनि? जी जी गेस्ट असां वटि ब्रेक खां पोइ हूंदा, ऐं हिन वक़्तु मूंखे बि न ख़बर त केरु आहिनि, ऐं जेके बि हूअं केरु आहिनि, बसि मुख़्तलिफ़ गेस्ट हूंदा आहिनि असां वटि। अच्छा, ठीकु आहे, इनशाला ज़रूरु घुराईंदासीं। ॿियो कुझु चवणु चाहींदव? न, तव्हां शो तमामु बहितरीनु आहे। तव्हां सुठा लॻंदा आहियो हर रोज़, ऐं तव्हां शो मां मिस कंदी आहियां इलाही। थैंक यू। लाइव ॾिसण में मज़ो ई इलाही आहे। थैंक यू काइनात, थैंक यू, वॾी महिरबानी प्रोग्राम ॾिसण जी, पसंदि करण जी। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं काइनात असांखे घणी यासीन खां कॉल कई, ऐं ॾिसो सर्दी में उन्हनि चयो त लोड शेडिंग गैस जी बि थींदी आहे। जॾहिं गैस जी लोड शेडिंग थींदी आहे त माण्हू ॾाढो प्रॉब्लम में अची वेंदा, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿियो कुझु खाइण पीअण जो इंतज़ाम त असां ॿाहिरां करे सघूं था, पर बार बार गरम पाणीअ जी असांखे ज़रूरत पवंदी आहे, त उहो गैस ते ई करे सघिजे थो, या अगरि जेके असां वटि गीज़र हूंदा आहिनि उहे बि गैस ते हुजनि त वधीक सुठो आहे बनिस्बत लाइट वारा, छो जो उन्हनि मां थोरो ख़तरो हूंदो आहे, गैस वारे मां कोई बि ख़तरो न आहे हूंदो। सो गैस जी लोड शेडिंग सियारे में हमेशह थींदी आहे। पोइ उहो हर हंधि ते न थींदी आहे, पर जिन इलाइक़नि में थींदी आहे उते माण्हू ॾाढो ॾुखियो उहो टाइम गुज़ारींदा आहिनि, छो लाइट बि न हुजे, गैस बि न हुजे, माण्हू वञी करे। सो बहरहाल गैस वारनि खे बि ईअं न करणु खपे, जीअं असां लाइट वारनि खे रिक्वेस्ट कंदा आहियूं त भई लोड शेडिंग घटि कयो। त जिन जिन इलाइक़नि में गैस जी लोड शेडिंग आहे त उतां जिन खे बि असां रिक्वेस्ट कंदासीं त ईअं न कयो, छो जो गरम पाणी जी ज़रूरत पवंदी आहे सियारे में। हर कंहिं वटि नंढा ॿार आहिनि, कंहिं वटि पोड़ा आहिनि, कंहिं वटि पका आहिनि, त हमेशह असांखे हर शइ जी ज़रूरत पए थी। त पोइ इहे ॿ शयूं त असां वटि मस्ट हुजणु खपनि, हिकु लाइट, ॿियो गैस। सो ॿई शयूं न हूंदियूं त ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू छा करे सघंदो। सो बहरहाल सियारे जो मौसम आहे, सभु इंजॉय कनि पिया, खाइण पीअण जूं शयूं बि खोड़ सारियूं जाम अची वियूं आहिनि, जीअं असांजी सब्जियुनि में काफ़ी सारियूं शयूं अची वियूं आहिनि, वरी फ्रूटनि में अची वियूं आहिनि, ऐं ही उहा मौसम आहे जंहिंमें असांखे हर शइ वणंदी आहे। ॾिसो गर्मी में गर्मी जे मौसम जे हिसाब सां बि अगरि खाइण पीअण जे हवाले सां कुझु हूंदो आहे त असांखे गर्मी में कुझु न आहे वणंदो, पर सियारे में इहो हूंदो आहे त असां सभु कुझु खाईंदा पीअंदा आहियूं। सो बहरहाल असांजो तमामु प्यारो भाउ असां सां कॉल ते मौजूदु आहे, अलीगुल भट्टी भाउ, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजी भेण ख़ुशि आहियो। तव्हांजी पहिरियों सभु खां पंहिंजो सम्झो जेको पंहिंजो डे हो तव्हांखे मुबारक हुजे, ऐं तव्हांजे घरनि बि अचण खां पोइ जेको आहे मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जेके मां पंहिंजी भेण खां सदके कयां ऐं क़ुर्बान कयां, जेका मां पंहिंजी भेण खे ईअं लॻे थो सालनि खां पोइ थो ॾिसां। महिरबानी भाउ, महिरबानी। अल्लाह तव्हांखे सलामत रखे, अल्लाह तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। ऐं अभी मज़े जी ॻाल्हि इहा आहे भेण, असां इन चकर मां पहिरियों चकर ॿार सभु वठी रखे में जेको आहे कराची क्लब जेको आहे असां वियो मां, जेको प्रेस क्लब जे साम्हूं ॿार वठी पाण मां हिन में 2 कलाक ढाई जेको आहे न जेको थी सघियुसि सुठे तरीक़े सां ॿारनि खे बिल्कुलु हला गुला करे, ऐं ॾाढो मज़ो आयो। ज़बरदस्त ज़बरदस्त, ऐं सुठी ॻाल्हि आहे तव्हां ॿाहिरि निकितो। ज़िंदगी में पहिरियों चकर, ऐं अल्लाह सां अलीगुल भाउ आवाज़ कटिजे पियो, आवाज़ बिल्कुलु कटिजे पियो।
आवाज कटजे पियो अली गुल भाउ बटली छुट्टी आदा जो को असां तो मतलब तो उन डी मां ता आए पियो ते टीवी प्रोग्राम में अच्छा 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 बिल्कुल सही अच्छा ता थोड़ी देर पहिरियां जो ॻाल्हायो पिया मां चवां पई आवाज कटजे पियो त तव्हां जेका ॻाल्हि कई तव्हांजे मोबाइल में वाला छा फोन में आयो काफ़ी माण्हू सां ईअं थिए थो भेण थी सघे थो पर हिन वक़्त सही आहे हाणे सही आहे बिल्कुलु हाणे सही आहे ॿियो दी कीअं बि असां बि माशाल्लाह साग भले छा त अहिड़ियूं सिंध जूं शयूं खाई खाई जेको आहे जेको मुंहिंजी तबियत ई ख़राब थी वई आहे एतिरो खाधो आहे भेण पर मज़े जी ॻाल्हि आहे थी हज़रत ऐं असां तारी भत बि चाढ़ियो गुड़ जो वाह वाह ज़बरदस्त ऐं साग मुंहिंजी भेण तमामु उहे शयूं न आहिनि त लफ़्ज़ न आहिनि की असां ही अहिड़ो त भला ॾींहुं गुज़ारिया नथी हज़रत उहो घड़ी उहा पल न आहे जो भाऊ आबिद ऐं अॻे ताहिर ऐं मुंहिंजी नंढड़ी भेण तव्हां मुंहिंजी धीउ जेतिरा कयो मुंहिंजी धीउ बि तव्हां आहियो तव्हांखे असां यादि न कयो हुजे बिल्कुलु बिल्कुलु यादि कयो अलाह तव्हांजी अमर खे तव्हांजे भाउ खे मुंहिंजे ताहिर भाउ खे अॻे आबिद खे तमामु कैमरा टीम खे अलाह ख़ुशि रखे ऐं उमेद परवाज़ी अॼु एतिरी त सुठी सालगिरह थियई ओठो महिमान आया मां तव्हांखे ॿुधायां वाह वाह जो मोबाइल में मुंहिंजी भरियल आहे केॾी महिल ईंदुमि मां तव्हांखे ॾींदुमि लाज़मी इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु ॾिसंदासीं बेहतरीन अति एतिरी बेहतरीन सालगिरह अथई जो बसि हुनजे लाइ दुआ कजो बसि मुंहिंजी भेण ऐं धीउ तव्हां शामिल न हुयो बाक़ी नहीं मुझे दुआऊं शामिल हुयूं बिल्कुल असांखे दिल में हुयो मूंखे हुयो आबिद खे हुयो साहिब बा खे पर 27 ते असांजी मजबूरी हुई त असां प्रोग्राम न करे सघिया हुआसीं मजबूरी इन जे करे बस रहिजी वियो दुआ में याद मुंहिंजी दुआ अल्लाह तव्हांखे बुरी नज़रों बचाए अॼु वरी पंहिंजो सदको करिजो ऐं तव्हांजो सदको अॼु मां बि ॾियां थो ओके ओके इंशाल्लाह ज़रूरु ॾींदमि मां बि ॾींदमि न हींअर तव्हां पंहिंजी भेण जो सदको मां हींअर ॾियां थो मुझी प्यारी भेण जेके जो अल्लाह हमेशा ईअं रखे खुदा करे तव्हां सदा ईअं रहो आमीन आमीन में याद ई मदद भेण ओके ओके मौला अली मदद ऐं थैंक यू अली गुल भट्टी भाउ हमेशा मां इहो ई चवंदी आहियां अली गुल भट्टी भाउ जे ॻाल्हाइण खां पोइ मूं वटि लफ़्ज़ न हूंदा आहिनि त मां कहिड़े हिसाब सां जेको आहे उन्हनि खे थैंक्स कयां छा लफ़्ज़नि में मतिलबु उन्हनि खे भेटा ॾियां छो जो एतिरो प्यार एतिरी इज़त एतिरो मान ॾींदा आहिनि मूंखे त मतिलबु मूंखे दिलि सां जेको आहे लॻंदो आहे वाक़ई में मुंहिंजो पंहिंजो जेको सॻो भाउ जो उहो मूंसां ॻाल्हाईंदो हुजे सो बहरहाल चवंदा आहिनि न इंसानियत अञा बाक़ी आहे ऐं हीअ दुनिया कंहिं न कंहिं जे करे वाक़ई में हले पई सो अञा ताईं सभु कुझु मौजूदु आहे सो बहरहाल वॾी महिरबानी ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक रंगत मनीषा में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं असां सां असांजी तमामु प्यारी कॉलर बि असां सां लाइन ते गॾु आहे शुमाइला खे वेलकम कंदासीं ऐं शुमाइला सां गॾु उन्हनि जी जेका भेण आहे शकीला अनिला उन्हनि सभिनी खे वेलकम कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम शुमाइला हेलो अस्सलाम वालेकुम बाजी वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो शुमाइला शेनीला शकीला अनिला थैंक यू मेहरबानी वॾी वॾी काई ॻाल्हि न आहे अच्छा पहिरीं वॾी ॻाल्हि उनजी महिरबानी जेको मतिलबु जिन एॾी तकलीफ़ कई टीसीएस कराया कपिड़ा एॾियूं सारियूं शयूं मोकिलियूं और राजा मसरूर भाउ उन्हनि जी बि महिरबानी जी हाँ उन्हनि टीसीएस करायो खणी विया शहर उन्हनि जी बि वॾी महिरबानी अच्छा अच्छा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो प्रोग्राम ॾिसो पिया जी प्रोग्राम कोन पे सॼो त लाइट कोने का मां इलाही जल्द घुराईंदमि या त ॾिसंदमि सुभाणे रिपीट में इंशाल्लाह लाइट हूंदी रिपीट जे टाइम हूंदी आहे वरी हा ऐं मां तव्हांजो गिफ्ट इलाही सुठो लॻो ऐं मां तव्हां जीअं तव्हां सां मां वाइदो कयो त फर्स्ट डे ते प्रोग्राम जे मां पाए ईंदमि कपिड़ा त मां उहे तव्हांजा ई ॾिनल कपिड़ा जेके आहिनि उहे पाए आई आहियां उहा सॼी बि मां जेको आहे पाती आहे सो मां इहो बि चवां त तव्हां ॾिसो आहे पर तव्हां न पिया ॾिसी सघो पर रिपीट में ज़रूरु ॾिसिजो जी रिपीट टाइम इंशाल्लाह ज़रूरु ॾिसंदासीं अच्छा शुमाइला सभई ॿुधणु चाहींदा हूंदा त ही कपिड़ा तव्हां केतिरनि ॾींहंनि में भरिया ऐं मोकिलिया इहो ॿुधायो त सभिनी खे जीअं ख़बर पए जी मां 8 ॾींहंनि में मां तयारु कया वाह वाह ऐं बसि हिकु ॾींहुं बसि सेटिंग करण में लॻी वियो ॿिए ॾींहं ते मोकिले छॾियो बसि मतिलबु 8 ॾींहं भरण में लॻा ऐं बसि 2 ॾींहं टीसीएस कराई वाह वाह ज़बरदस्त ऐं शुमाइला एॾी महिनत सां एॾे प्यार सां मूंखे कपिड़ा भरे मोकिलिया ऐं शुमाइला मूंखे तव्हांजो बर्थ इलाही वणियो जेके मुंहिंजा व्यूअर्स आहिनि उहे त परे खां ॾिसंदा हूंदा पर जेका तारीफ़ थींदी आहे न सुई धागे जी जेका कढ़ाई जी हूंदी आहे सफ़ाई तमामु सुठी ऐं ॾाढो वणियो मूंखे तमामु सुठो दिलि सां थैंक यू सो मच ॿियो ॿुधायो
हेलो ख़ुशीअ में ख़बर ई नथी पए त मां छा ॻाल्हायां। अच्छा ख़बर ई नथी पए त मां छा ॻाल्हायां। जी अच्छा मूंखे त तमामु घणी ख़ुशी आहे छो जो मां अॼु ॾाढो प्राउड फील पई कयां। मूंखे लॻे पियो ॾाढी भली लॻंदी हूंदमि छो जो मां तव्हांजी ॾिनल ड्रेस पाती आहे ऐं जेके असांजा ट्रेडिशनल सिंधी बर्थ आहिनि भरियल एॾो सुठो एॾा गुलाब जा गुल तव्हां एॾा प्यारा भरिया आहिनि इहे केरु ठाहिया आहिनि? जी मां इहे ठाहिया आहिनि ऐं आरत ठहंदा आहिनि अलॻि सां वरी सुईअ सां लॻंदा आहिनि। हा बिल्कुलु सही था चओ ऐं जंहिं बि मुंहिंजी ड्रेस ॾिठी उन्हनि सभिनी खे अच्छा ॾिसो क्लोज़ बि ॾेखारनि था न त गुल जेके आहिनि एॾा सुठा पिया लॻनि हेॾे ॾिसो केॾा भला पिया लॻनि। मां त ॾेखारियां थी तव्हां रिपीट में ज़रूरु ॾिसिजो प्रोग्राम। जी मां ज़रूरु ॾिसंदमि। हा हिकिड़ी ॿी ड्रेस बि भराईंदमि हाणे मां तव्हांखे छॾण वारी कोन आहियां मां। अच्छा पर उहा मुंहिंजी मां सभिनी जे साम्हूं चवणु चाहींदमि त मूंखे शुमाइला जी कढ़ाई ॾाढी सुठी लॻी त मां चाहींदमि त मां शुमाइला खां सूट ठहिरायां पर उनजी मां पेमेंट कंदमि छो जो गिफ्ट जेको आहे न उहो रोज़ रोज़ न आहे वठिबो सुठो बि न लॻंदो आहे। गिफ्ट थी वियो हाणे जेको आहे हाणे भई कारोबार जी ॻाल्हि थी वञे छो जो तव्हांजी महिनत आहे तव्हांजो प्यार आहे तव्हांजो कुर्ब हुन में हूंदो एड त अञा वधीक जेको आहे न पाइण में सुठी लॻंदी। छो जो मां पंहिंजी सिस्टर ऐं वरी मूंखे तव्हां ॿुधायो त सुठो लॻो मूंखे। बिल्कुलु तव्हांखे सुठो लॻो मूंखे इनजे करे अञा वधीक सुठो लॻो तव्हांखे पसंदि आयो असांजे। महिरबानी। अच्छा मां इहो बि चवंदी हलंदमि त जेके मुंहिंजा प्रोग्राम ॾिसनि पिया हिन वक़्तु त मां इहो चाहींदसि त तव्हां हिंगोरजा में जेके ख़ासि तौर ते ॾिसनि था त शुमाइला सां राब्तो कयो। शुमाइला जी कढ़ाई ॾाढी सुठी आहे शुमाइला जी सिलाई इलाही सुठी आहे ऐं उनजो हथ जो जेको टाको हूंदो आहे तमामु भलो मूंखे ॾाढो वणियो। अगरि तव्हां उन्हनि सां राब्तो कंदव ड्रेसिस ठहिराईंदव त सुठो लॻंदो वधीक मूंखे। हाणे शुमाइला सही आहे न? ठीकु आहे थैंक यू सो मच। थैंक यू शुमाइला थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं मां हिकु दफ़ो ॿीहर वरी थैंक्स कंदसि शुमाइला जो ऐं वाक़ई में शुमाइला जो हथु ॾाढो सुठो आहे। उनजी सिस्टर अनिला शकीला शुमाइला इहे पाण में 3-4 भेनरूं जेके आहिनि उहे महिनत कनि थियूं पंहिंजो जेको आहे कढ़ाई कनि थियूं सिलाई कनि थियूं ॾाढो सुठो लॻंदो आहे। हिकिड़ो विंदुर बि थी वेंदी आहे माण्हू जो टाइम बि पास थी वेंदो आहे ऐं कुझु पैसा बि घर में अची वेंदा आहिनि सिधी ॻाल्हि आहे। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे छोकिरियूं कुझु वांदकाई खां बहितर आहे कुझु कनि। सो असां वटि तमामु सुठी गेस्ट बि मौजूदु आहे ऐं उन्हनि खे बि वेलकम कंदासीं रंगनि में शाम में फर्स्ट टाइम असांजे प्रोग्राम में आया आहिनि उन्हनि खे वेलकम कंदासीं। असां सां गॾु शाइस्ता सुरियो अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। तव्हांजी महिरबानी तव्हां सां आहियो। वॾी महिरबानी थैंक्स अगेन। ऐं ॿियो इहो मां चवंदसि त असां ब्रेक ते हुयासीं त कॉलर पुछे पई त तव्हां वटि अॼु गेस्ट केरु आहे? सो अॼु असांजी गेस्ट आहे शाइस्ता। शाइस्ता सां खोड़ सारी कचहरी कंदासीं प्रोफेशन ते पर्सनल लाइफ ते त असां पहिरियां शाइस्ता खां जीअं अमूमन हर महिमान खां असांजो सुवालु हूंदो आहे त स्टार्ट किथां वरितो कीअं शौक़ु पैदा थियो हिन फील्ड में अचण जो? अच्छा शुमाइला पर्सनली मूंखे को शौक़ु कोन हो हिन फील्ड में अचण जो। मां MBA पे कयो त मूंखे रेडियो तां हिकिड़ी ऑफर आई पर उहा बि एज़ एन APM आई असिस्टेंट प्रोग्राम मैनेजर। मुंहिंजो को तजुर्बो त हो ई कोन हुन में पर आउं इंटरव्यू ॾियणु हली वियसि एंड उते आउं सेलेक्ट बि थी वियसि। पोइ RJs जे मथां हिकिड़ो ॾंडो हूंदो मुंहिंजो ॿियो कुझु बि न पर बाय द टाइम जेको आहे जेको स्टेशन मैनेजर हुयो असांजो उन चयो की तव्हां जेको आहे उहो प्रोग्राम कयो एंड आई स्टार्टेड फ्रॉम देयर। तॾहिं मूंखे इलाही हेजिटेशन हुई की आउं ग़ज़ल वारो प्रोग्राम कीअं कंदसि बट मुंहिंजी वॉइस जे करे हुननि मूंखे ग़ज़ल प्रोग्राम ॾिनो जेको मूं स्टार्ट कयो फर्स्ट टाइम। अच्छा ऐं सुठो हुयो मतिलबु सुठो तजुर्बो रहियो एंड आफ्टर दैट पोइ वरी मूं न्यूज़ पेपर्स सां गॾु कमु कयो देन PTV एज़ एन एंकर एज़ एन होस्ट एंड उन खां पोइ सिंध में कमु कयो पोइ महराण में कमु कयो उन खां पोइ मतिलबु उन खां साइड ते थी वई मतिलबु ओवरऑल तव्हां होस्टिंग कई आहे? ओवरऑल होस्टिंग कई आहे रिपोर्टिंग एक्टिंग जी तरफ़ कॾहिं तव्हांजो रुझान न वियो? बिल्कुलु बि न। एक्टिंग पाण खे पसंदि आहे या न? पसंदि मूंखे इलाही आहे पर आउं एक्टिंग करे न सघंदी आहियां मूंखे खिल अची वेंदी आहे। अच्छा मतिलबु ट्राई कयो आहे कॾहिं? मूंखे यादि आहे की हिकिड़ी एड जे लाइ मूंखे जेको आहे उहो कंहिं अपॉइंट कयो त मुंहिंजो ठीकु आहे बट ओॾी महिल हुननि मूंखे ॿुधायो की इहो सोलो आहे तव्हांजो मतिलबु तव्हां सां गॾु केरु हूंदो कोन ऐं उहो कंहिं बिल्डर जी हुई स्लेस जी एड हुई 3 आवर्स जी एड हुई जेका 9 आवर्स ताईं खणी वियसि न उन महिल डायरेक्टर बि एॾो मतिलबु कावड़ में आयो चई छॾे हलियो वियो उहो स्टेज मतिलबु जिते असांजी शूटिंग हुई उहो वेन्यू छॾे हलियो वियो चई तव्हां पाण ई करायो हिन खां। सो उहो मूं जेको आहे उहो काफ़ी लेट कयो उन खां पोइ मूंखे ख़बर पइजी वई की आउं एक्टिंग नथी करे सघां। अच्छा मतिलबु तव्हां उते हार मञी छॾी? बिल्कुलु मूं त पहिरीं हार मञी छॾी मुंहिंजे माइंड में हो की आउं करे ई कोन सघंदसि। अच्छा ओवरऑल होस्टिंग कई आहे तव्हां माशाल्लाह PTV ते बि कमु कयो आहे ॿियनि खोड़ सारे चैनल्स ते बि कमु कयो आहे। PTV जो
मतलब तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे पीटीवी ते कमु कंदे? इट वाज अबाउट 8 साल थिया हूंदा। 8 साल पहिरीं कंदा हुयो? पहिरीं कंदी। केतिरो टाइम कयो था उते? उते मूं 2 साल कयो। 2 साल। एक्सपीरियंस कीअं रहियो पीटीवी जो वरी ॿियनि चैनल्स जो? पीटीवी जो एक्सपीरियंस त नो डाउट इलाही ज़बरदस्त आहे। उते माण्हू खे ॾाढी सिखिया थी मिले। सही। मतिलबु असांखे नॉर्मल असां प्राइवेट चैनल्स ते जेके ग़लतियूं कंदा आहियूं उन ते असांखे ॾिठो कोन वेंदो आहे या दरगुज़र बसि ठीकु आहे हली वेंदो। पर पीटीवी इज़ अ प्लेस देयर यू कैन नॉट डू एनी मिस्टेक ओवर देयर। तव्हां ॻाल्हाइण में मिस्टेक नथा करे सघो, तव्हां लफ़्ज़नि जी हेराफेरी नथा करे सघो, तव्हां मतिलबु इवन हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे न कि जीअं मुंहिंजी उर्दू इलाही सुठी आहे ऑन द वे, पर मूंखे हुते सिंधी प्रोग्राम मिलियो पीटीवी नेशनल ते एंड करंट अफेयर्स जो हुयो त आउं के इलाही यूज़ कंदी हुअसि, त जे बजाए के यूज़ कंदी हुअसि, त हुन ते मूंखे ॾाढा दड़का मिलंदा। पोइ हिकिड़ो टाइम आयो आहे जॾहिं ऑन द वे घर खां वेंदी हुअसि पीटीवी त गाॾी में चवंदी ईंदी हुअसि के न त के न त के न त, पोइ वञी त चवणु शुरू कयो। उर्दू ऐं सिंधी जा वर्ड जेके आहिनि उहे मिक्स कबा आहिनि त पोइ मतिलबु बिल्कुलु अॻियां पिन कंदा आहिनि त मिक्स न कयो, छो जो असां जॾहिं ॿिए कंहिं सिंधी चैनल ते प्रोग्राम कयूं था त प्योरिटी आई हूंदी आहे त सिंधी ॻाल्हायो बिल्कुलु, हिकु लफ़्ज़ बि ॿी कंहिं लैंग्वेज जो इस्तेमालु न कयो, छो जो असांजा सभु सिंधी ॾिसनि पिया। या असां कंहिं उर्दू चैनल ते कमु कंदासीं त उहे बि इहो ई चाहींदा त उर्दू आहे त पोइ उर्दू ई हुजे, भई सिंधी जो अगरि असां लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं त कीअं लॻंदो? बिल्कुलु न, पर मां जीअं पीटीवी खां पोइ वरी ॿियनि चैनल्स सां कमु कयो सिंधी चैनल्स ते, त उते एतिरो मतिलबु हू कोन हूंदो हुयो, एतिरी मतिलबु जांच पड़ताल कोन हूंदी, एॾो केरु कोन ॾिसंदो हुयो कि तव्हां छा ॻाल्हायो आहे छा कोन ॻाल्हायो आहे। को हिकु ॿ उर्दू जा वर्ड्स अची वेंदा त उन्हनि खे एतिरो फील कोन थींदो हुयो, पर ऑल ओवर असां सिंधी पिया ॻाल्हायूं, मतिलबु मैनेज करे वेंदा हुआ। मैनेज करे वेंदा हुआ। सही। अच्छा, पीटीवी जे लाइ इहो ई चवंदासीं जीअं तव्हां चयो त ज़ाहिर ॻाल्हि सिख्या जो हिकिड़ो मर्कज़ आहे, वॾो घर आहे जिथां माण्हू जेको उतां हिकिड़ो पीढ़ जेका आहे बेसिक जेको आहे बुनियाद उहो इंसान जो पक्को थो थिए। उन खां पोइ तव्हां जिथे जिथे कमु कयो तव्हांखे एतिरी हेजिटेशन महसूस न थी हूंदी तव्हांजे लाइ? ॿिया चैनल्स त बिल्कुलु ॿार चैनल लॻंदा आहिनि पीटीवी जे। हाणे छा पिया कयो रिसेंटली? अॼुकल्ह आउं हिकिड़े वेब टीवी सां गॾु कमु पई कयां एंड इट इज़ ऑल्सो गुड एक्सपीरियंस ऐं हलनि पिया, तव्हांखे ख़बर आहे ऑन एयर एज एन एंकर एंड रिपोर्टर। अच्छा, वाह वाह ज़बरदस्त माशाल्लाह। अच्छा, कॉल भी आहे, शकीला जी कॉल आहे ऐं हिंगोरजा खां, उनखे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो बाजी? मां बिल्कुलु ठीकु। शकीला, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजे साम्हूं आहियां। शकीला, वॾी महिरबानी तव्हांजी बि, थैंक यू। तव्हांखे पसंदि आयो असांजो गिफ्ट? हा, तमामु सुठो ऐं सभिनी जंहिं जंहिं ॾिठो सभिनी खे पसंदि आयो ऐं जेको आहे हिन वक़्तु त वरी पूरी सिंध पूरो पाकिस्तान जिथे जिथे असांजो चैनल ॾिठो पियो वञे सभई ॾिसंदा हूंदा, सभिनी खे पसंदि आयो ऐं मां सभिनी खे रिक्वेस्ट बि कई आहे त सभु तव्हां सां राब्तो कनि, जिन खे सिंधी कढ़ाई जो शौक़ु आहे पाइण जो या ठहिराइण जो, त तव्हां सां कॉन्टेक्ट ज़रूरु कनि। तमामु सुठी, तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी तव्हांजी। ओवरऑल जेके शयूं तव्हां मोकिलियूं उन्हनि सभिनी जे लाइ वॾी महिरबानी। सभु सुठियूं लॻियूं, तव्हांजो उहा सॻी हुजे, तव्हांजूं चूड़ियूं हुजनि, तव्हांजो उहो जेको मुंहिंजे लाइ शूज़ मोकिलियो उहो ॾाढो प्यारो ऐं उन खां अलावा वॻो त सभई ॾिसनि पिया, तमामु सुठो। वॾी महिरबानी तव्हांजी। जी जी, छा पिया चओ शकीला? मूं चयो तव्हांखे मिठाई वणी जेको असां लॾूं मोकिलियासीं स्पेशल ठाहे हथ सां? मां सच ॻाल्हायां या मां कूड़ ॻाल्हायां? मूंखे इहो ॿुधायो पहिरियां। न न, सच ॻाल्हाइजो प्लीज़। सच इहो ॻाल्हाईंदमि त जॾहिं तव्हांजो गिफ्ट हिते पहुतो हुयो त मां हिते कोन हुयमि, मां घर हुयमि, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे लॾूं जेके इन जीअं ई खुलियो बॉक्स, साहर भाउ मूंखे चयो त गिफ्ट त पहुतो आहे पर अलाह करे त माना लॾूं पहुची सघनि। त पोइ हिते असांजा खोड़ सारा ॿाहिर आहिनि जिन खे ॾाढी बुख लॻी हुई, पोइ उन्हनि सभिनी खाई छॾिया, उहे मां न खाई सघियमि। सो बहरहाल नेक्स्ट टाइम जॾहिं बि माना मोकिलियो न चोरी चोरी मोकिलिजो। इंशाल्लाह मोकिलींदासीं। हा इंशाल्लाह। बाक़ी तव्हांजी हर शइ मूंखे मिली, बाक़ी जेको लॾूं आहिनि उहे सभई ॿाहिरि मुंहिंजा खाई विया। हलो सही आहे, ॿिए दफ़े तव्हांजे लाइ स्पेशल मोकिलींदासीं। हाणे खाइण महिल मूंखे गॾु न कंदा आहिनि, सफ़ाई विसारे छॾींदा आहिनि त केरु असरा। अच्छा, मूंखे सार भाई चए पियो त तव्हां मोकिलिया बि पंहिंजे भाइरनि जे लाइ हुया त तव्हांजे भाइरनि ई खाई छॾिया। न, असां मोकिलियासीं पूरी टीम जे लाइ। हा न, ॾिसो टीम में चए थो भाइर बि आहिनि, हूअ चए थी भेण बि आहे, नज़रा बि त आहे न। हा न, बिल्कुलु। सो बहरहाल मूंखे ख़ुशी थी, हिननि खाधा माना मूं खाधा, कोई वॾो मसइलो न आहे। थैंक यू शकीला, थैंक्स फॉर कॉलिंग। ॿियो कुझु चवंदो?
न बस महिरबानी, तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो आहे। असांखे तव्हांजी जेको आहे तव्हांजी होस्टिंग ॾाढी सुठी लॻंदी आहे। महिरबानी महिरबानी, थैंक यू। बेस्ट विशेस आहिनि अव्हांजे लाइ। थैंक यू सो मच। ओके अल्लाह हाफ़िज़। ओके अल्लाह हाफ़िज़, थैंक यू, थैंक्स। आई शकीला से कॉल कई हिंगोरजा खां शुमाइला जी सिस्टर, इन्हनि भी इन ड्रेस ते जेको आहे मेहनत कई आहे। अच्छा, मुंहिंजो नालो अज़रा आहे, तव्हां शुमाइला चयो शायद। सो बहरहाल असां थैंक्स कयूं पिया शकीला ऐं शुमाइला खे। नालो कोन वरितो। अच्छा, हुननि मुंहिंजो ही ड्रेस भरियो आहे, त तव्हां बि ॾिसो था कढ़ाई सुठी आहे न थियल, ऐं जॾहिं हथ में सफ़ाई हूंदी आहे न त पोइ उहा मतिलबु शइ वणंदी आहे, अट्रैक्ट कंदी आहे माण्हू खे। तव्हांखे आहे शौक़ु, कॾहिं कई आहे ट्राई? इलाही कई आहे, जॾहिं वांदा हूंदासीं तॾहिं इलाही कईसीं, हाणे टाइम ई कोन थो मिले। अच्छा, पर वरी कॾहिं कॾहिं दिलि चवंदो आहे न मां पाण ई ठाहे। अञा बि ठाहींदी आहियां, मूंखे लॻंदो आहे कि किथे किथे जेको आहे उहो करणु घुरिजे पंहिंजी अदाकारी, त उहो करे वठंदी आहियां कपिड़नि जी हद ताईं। त सिलाई कंदा आहियो, कढ़ाई कंदा आहियो? सभु कंदी आहियां। सभु कंदा आहियो? वाह वाह माशाल्लाह। मतलब नेक्स्ट ड्रेस मुझे ता खां ठराया। नहीं, इहो एक्सपेक्ट न कजो मूंखां। छो मूंखे इहा ख़बर आहे त जेको ठाहींदो आहे न, ठाहींदड़ माने जंहिं चयो त मां ठाहींदो हुयमि न, उन बस छॾे ॾिनी त छॾे ई ॾिनी। असांजा पंहिंजा जेके कपिड़ा अगरि स्टार्ट कंदा आहियूं कंहिंखे त उनखे साल लॻी वेंदा आहिनि। जॾहिं दिलि चाहे मूडी माण्हू खे, जॾहिं दिलि चाहे, जॾहिं टाइम मिले त पोइ कंदा आहियूं। सही ॻाल्हि आहे। अच्छा, मुंहिंजी सिस्टर सिलाई कंदियूं आहिनि, कढ़ाई कंदियूं आहिनि माशाल्लाह सभु, पर हाणे जॾहिं खां उन्हनि जी शादियूं थी वियूं त उहे बि ईअं माना हिकु साल में हिकिड़ो वॻो ठाहे ॾींदियूं त बि रोई रोई या सूरनि सां चवंदियूं आहिनि भई घर में टाइम ई नथो मिले। बाक़ी टाइम कोन मिलंदो, वरी असां त ॿाहिरि बि कमु कंदा आहियूं, वरी घर अचूं, ॿारनि खे ॾिसूं, सभु टाइम कोन थो मिले, ख़बर कोन पवंदी आहे। बिल्कुलु सही। अच्छा, घर में जेके मां इहो चवंदी आहियां त हमेशह पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू बि चवंदी आहियां त जेके छोकिरियूं घर में वेठियूं आहिनि, मतिलबु जॉब वग़ैरह नथियूं कनि, त उन्हनि खे इहे शयूं सिखणु खपनि, सिलाई हुजे, कढ़ाई हुजे, कुकिंग हुजे। बिल्कुलु, वांद खां वींदर भली सॾ चवंदा आहिनि। पर उहे इहे शयूं कम बि अचनि थियूं लाइफ में, लाइफ टाइम कम अचनि थियूं, ऐं करणु घुरिजे जेके छोकिरियूं घर में थियूं आहिनि ऐं को कमु। अच्छा, उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदो, जेके चवंदियूं आहिनि त न असां त कॾहिं बि लाइफ में कमु न कयो आहे ऐं न ई असां कंदासीं, न ई असांखे लाइफ में ज़रूरत पवंदी, एॾो मतिलबु उन्हनि खे ओवर कॉन्फिडेंस हूंदो आहे। इंसान खे हर शइ अचणु घुरिजे। लाइक असांखे, आउं पंहिंजी मिसाल ॾियां थी, मूंखे कॾहिं मुंहिंजी मदर कोन चयो की कुझु सिख, मूं पंहिंजी ख़ुशी सां, हा मुंहिंजी अम्मा रिलियूं ठाहींदी ॾाढियूं ज़बरदस्त, त उन्हनि खे ॾिसी ॾिसी की मूंखे थोरो घणो जेको टाइम मिलंदो त उहो कपिड़ा खणी रिलियूं ठाहिणु शुरू, मूंखे ईंदी कोन हुई, बट ऐं घर में जेको आहे भेणुनि में सिर्फ़ु मूंखे ई शौक़ु हुयो। मूं सिलाई बि सिखी, मूं कढ़ाई बि सिखी, हर शइ जेको आहे हुन में कमु करण जी कोशिशि कई। मतिलबु हर फन मोला। अच्छा, दुबई खां असांजो कॉल आहे, असांजो तमामु प्यारो भाउ मीर मोहम्मद भाउ, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह बरकातहू। इंशाअल्लाह ख़ुश आहियो, तो तबियत सही आहे? बिल्कुल ठीक। ऐं एकता जी जगह ईद हुई असांजी, उहा तव्हांखे मुबारक। अव्हांखे बि मुबारक। राता जेको एकता जोश जज़्बे सां एंजॉय कयोसीं, टीवी ते बि ॾिठोसीं, पाण बि एंजॉय कयोसीं। वाह वाह। अच्छा, कीअं गुज़ारी तव्हां दुबई में, कीअं गुज़ारी सभिनी सिंधियुनि पंहिंजी ईद? जी जी, तमामु ज़बरदस्त गुज़ारियो, अल्हम्दुलिल्लाह। संगत साथियुनि सां गॾु, पंहिंजे दोस्तनि सां गॾु तमामु बहितरीन गुज़ारियो आहे। वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह। छा खाधो पीतो हुयो उन ॾींहं ते? जी अॼु खाइण पीअण होटल ते मानी वग़ैरह खाधासीं, गोश्त वग़ैरह बि जेको सम्झ में आयो, बसि जेतिरो पेट भरियो बिस्मिल्लाह जी। वाह वाह, खाइण नथो हले। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जेको टोपे तरह जो ख़ुशी हूंदो आहे, मन में मोहबत हूंदा न, खाइण ई न ॾींदो आहे जी। हा, इहा ॻाल्हि त आहे। तव्हां छा पातो, कहिड़ी ड्रेस वेयर कई? जी जी, सफ़ेद कपिड़ो, अच्छा बोस्की, टोपी अजरक। वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, अजरक ऐं टोपी किथां घुरायो? हितां सिंध मां घुरायो या उते बि शयूं मिलनि पियूं? अॼु हिते न मिलंदा आहिनि, मां ॻोठो घुरायो, दोस्त आयो उहो खणी आयो अॼु। वाह वाह, ज़बरदस्त माशाल्लाह। ॿियो टोपी अजरक न पायो त पोइ असां कीअं मल्हायूं अॼु? हा, इहा ॻाल्हि आहे न, छो जो पहचान ई असांजी इहा आहे न, टोपी अजरक। जी इंशाल्लाह हर साल मल्हाईंदा ईंदासीं, इंशाल्लाह जीअं मल्हाईंदा आहियूं ईअं मल्हाईंदा आहियूं। हर कल्चर डे हुजे, जहिड़ो बि हुजे, माना हर जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु, इंशाल्लाह इंशाल्लाह सर। ॿियो कुझु चवणु चाहींदो? उन्हनि खे सभिनी खे असांजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वेलकम था कयो पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू, महिरबानी भाउ। ओके जी, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू मीर मोहम्मद भाउ, थैंक यू। अच्छा, ब्रेक जो बि टाइम थिया, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी गॾु। वेलकम बैक रंगन वरिशा में, एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं जेको आहे असां सां अनिला बि गॾु आहे, शुमैला वारनि जी सिस्टर्स, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो बाजी, अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम अनिला कीअं आहियो ठीकु आहियो जी अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तव्हां सभु कीअं आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां अनिला तव्हांजी वॾी महिरबानी जी थैंक यू अनिला तव्हां महिरबानी प्रोग्राम में तव्हां ड्रेस पाया आहे तमामु सुठो लॻो अच्छा इहो मां पुछंदसि अनिला हिन में कहिड़ो कमु कयो आहे जी हिन में मुंहिंजो कोई कमु न आहे शकीला इस्माइल ऐं शैनू अच्छा तव्हांजो कमु इहो रुॻो ॾिठो आहे तव्हां या सिखियो आहे जी सुपरवाइज़र वारो कमु आहे तव्हांजो न जी बहरहाल तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी सभिनी भेणुनि जी ऐं अदा जी ऐं सॼी फैमिली जी बहरहाल ॿियो अनिला थैंक यू ॿियो ॿुधायो अनिला तव्हां सभिनी खां नंढा आहियो छा जी बिल्कुलु मां सभिनी खां नंढी आहियां अच्छा सभिनी खां लास्ट आहियो त पोइ त ॾाढो तंग कंदा हूंदव तव्हां पंहिंजी भेणुनि खे मूंखे हीअ ड्रेस ठाहे ॾियो मूंखे हीअ डिज़ाइन ठाहे ॾियो ईअं आहे न मां तंग न कंदी आहियां तंग न कंदा आहियो बसि चई छॾींदा आहियो हेलो अनिला हेलो जी अनिला वाला गानो त ॿुधायो इन ख़ुशी में ख़ुशी में हा न इहा ख़ुशी आहे न मां ड्रेस पाई आई आहियां त उन ख़ुशी में गानो बि थी सर्जन वञे खे टिंडियूं ऐं जेके अदरक कीअं लॻी उन्हनि जो गिफ्ट कीअं लॻी छा पिया चओ सर्जन खे गिफ्ट कीअं लॻो उनजो सभिनी खे गिफ्ट कीअं लॻो तव्हांखे आवाज़ कटिजे पियो मूंखे सम्झ में न आयो छा पिया चओ सभिनी खे गिफ्ट कीअं लॻो सभिनी खे सर्जन खे कीअं लॻो असांजो गिफ्ट सभिनी खे कीअं लॻो सभिनी खे सुठो लॻो मुंहिंजी पूरी टीम खे सुठो लॻो मुंहिंजे घर वारनि खे सुठो लॻो ऐं मुंहिंजे ओड़े पाड़े खे बि सुठो लॻो मां सभिनी खे ॾेखारींदी आहियां जी भाजी गानो त कोई यादि न पियो अचे भला सेहरो हेलो मां चयो भला सेहरो ई ॿुधाए छॾ सिगरो हा यादि न पियो अचे यादि नथो अचे हलो भला सही आहे अॼो के ॾींहं ते माफ़ आहे तव्हांखे ठीकु आहे बाक़ी जेको आहे नेक्स्ट टाइम इंशाल्लाह तव्हां खां सॉन्ग ज़रूरु ॿुधंदासीं ॿियो कुझु चवणु चाहींदो जी बसि यादि अची वियो गानो ॿुधण अच्छा यादि अची वियो वाह 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 बिल्कुलु ॿुधायो जहिड़े रंग जा जोड़ा पाई जहिड़े रंग जा जोड़ा पाई अल्लाह सुहिणो सजंदो आई प्यार जी वेंदी तुंहिंजे हथनि ते लाई वाह 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 थैंक यू अनिला थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग ऐं अनिला सां गानो ॿुधायो त सिग्नल्स ड्रॉप पिया थियनि शायदि सिग्नल्स खे असां सां दुश्मनी हूंदी बहरहाल हुन त पंहिंजी कोशिशि कई वीचारी थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग ऐं ईअं ई कॉल कंदा रहो ऐं शाइस्ता असां सां गॾु खोड़ सारी कचहरी लिपी अच्छा ब्रेक में शाइस्ता तव्हां चयो त मां केटीन सां कंहिं दौर में कमु करे चुकी आहियां केटीन बट काविश सां न्यूज़पेपर सां सही अच्छा कहिड़े दौर में इहो हो मुंहिंजो ख़्यालु आहे 2010 या नो 2010 या अच्छा मतलब तव्हां सेकंड अजरक ॾिहाड़ो मल्हायो अजरक टोपी ॾिहाड़ो मल्हायो तॾहिं उते ई हुयसि या वाह वाह मतलब तव्हां केटीएन ऐं काविश जो मतलब हिस्सो रही चुका आहियो बिल्कुलु पार्ट रही आहियां सही तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा इन तव्हां जीअं ॿुधायो वेब टीवी ते कमु कयो पिया ऐं हमेशह तव्हां होस्टिंग ई कई आहे ऐं जीअं तव्हां चयो त एक्टिंग मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे बिल्कुलु कोन थी सिंगिंग जे तरफ़ सिंगिंग वणंदी आहे मूंखे ऐं हिकिड़े दौर में मूं सिखी बि हुई अच्छा बट हुनखे कंटिन्यू कोन कयो छो भला मतिलबु सिखण जी हद ताईं सुठी लॻंदी आहे मूंखे सुठी लॻंदी आहे ॻाइण जी हद ताईं सुठी लॻंदी आहे झुंगारींदा आहियो न बिल्कुलु न हा हा निड़ तव्हां सिखी आहे त कुझु त हूंदो न उहो तव्हां ॾिसो तव्हां ते नालो पइजी चुको आहे हर फनी मोला मतलब हर शइ में ऐं सभु कमु कंदी आहियां नो डाउट के मुंहिंजो अख़बार जो बि एक्सपीरियंस आहे मुंहिंजो रेडियो जो बि एक्सपीरियंस आहे मुंहिंजो टीवी जो बि एक्सपीरियंस आहे अच्छा तव्हांजी वॉइस क्वालिटी में लॻे पियो त माना तव्हां रेडियो ते बि कमु कयो मां रेडियो ते बि कमु कयो आहे एक्चुअली जॾहिं आउं वई हुअसि त सभिनी आरजेस खे ॾिसंदी हुअसि कंहिंजी ग़लती आहे कंहिंजी कोन्हे केरु छा करे पियो केरु छा न पियो करे पर जेको असांजो स्टेशन मैनेजर हो उहो वॉइसिस खे ॾिसंदो हुयो अच्छा त फर्स्ट जॾहिं मूंखां उन्हनि कुझु एडवर्टीज़मेंट हुयूं उन्हनि जो वॉइस ओवर्स कराया उन खां पोइ हिकिड़ो ड्रामो बि कयोसीं असां ससी महीवाल वारो उहो वारो कयोसीं उन में बि मुंहिंजो ई वॉइस हुयो उन खां पोइ अच्छा पोइ तव्हां वॉइस में एक्टिंग कीअं कई वॉइस में एक्टिंग जी ज़रूरत कोन हूंदी आहे ॾिसो पर एक्सप्रेशन त ॾियणा पवंदा आहिनि पोइ असां सोनी महीवाल कयो हुयो न त उन में बि जेको आहे न मतिलबु थोरो सो मूंखे थियो हुयो की आउं कीअं कयां रिकॉर्डिंग हूंदी आहे त उन में तव्हांखे ग़लतियूं जेके थींदियूं आहिनि उहे वरी कट करे वरी तव्हांखे वरी करिणो पवंदो आहे उन में मूं काफ़ी टाइम लॻायो छो जो उहे एक्सप्रेशन बिल्कुलु मतलब तव्हां प्यार में पिया ॻाल्हायो तव्हां कावड़ में पिया ॻाल्हायो तव्हां ॾुख में पिया ॻाल्हायो सभु जेके फीलिंग्स अचणु खपनि फीलिंग्स कोन ईंदियूं आहिनि एक्सप्रेशन ॾेई छॾींदी आहियां कॾहिं कॾहिं बसि इहा हिकिड़ी प्रॉब्लम आहे मूंसां फीलिंग्स कोन एक्सप्रेस करे सघंदी आहियां
ईंदियूं ई कोन्हनि शायदि। ऐं पोइ हाणे जॾहिं ऑनलाइन इंडस्ट्री सां कमु पई कयां त उन्हनि जो बि वॉइस ओवर सभु आउं कंदी आहियां। कंदी आहियां, हिकिड़ो ॿियो बि आहे हुते मेल वॉइस ओवर एक्टर आहे, उहो कंदो आहे। त मतिलबु इहे डिफरेंट कम कया आहिनि, बट ॻाइण जी हद ताईं न, बिल्कुलु बि न। सही। अच्छा, असां सां कॉलर बि आहे, असांजी तमामु प्यारी कॉलर, ऐं छा चवंदासीं, समाजड़ी ऐं प्यारी, इहो ई चवंदासीं न। ऐं अनीता खे इहो ई लक़ब वॾो आहे समाजड़ी जो, छो वाक़ई में ई उहा आहे बि। अनीता खे असां वेलकम कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो न आप? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अनीता, तव्हां ॿुधायो किथे गुम लॻा पिया आहियो, ख़ुशि आहियो? अनीता, छा पिया चओ? मुंहिंजे ॿारनि जी शादी न, तव्हांखे ॿुधाए त वई हुयमि न। तव्हांजे भाउ जी शादी हुई? बिल्कुलु हुई, पर शादी खे त इलाही ॾींहं गुज़री विया। उते वरी कुझु प्रोजेक्ट छॾो, सिंधी में चवंदा आहिनि। हा हा, कुझु पिक्चर बि थी विया हुया। अच्छा अच्छा अच्छा, ॿियो लॻी विया। वाह वाह। अच्छा, मज़ो आयो? शादी ख़ैर सां थी वई? बस इहो छा था पुछो, शादी न थिया। ख़ैर आहे, को मसलो थोड़ी। अच्छा अनीता, मां इहो चवंदसि, आवाज़ कटिजे पियो अनीता। हेलो, आवाज़ कटिजे पियो, आवाज़ कटिजे पियो। हेलो जी जी अनीता। मां त इहो बि चवां न, मूंखे त ॾुख रहिजी न पंहिंजी वाइफ। ॿुधायो ॿुधायो। कहिड़ो थी ॿुधायां अॼु? सेरो ॿुधायो, भले ॿुधायो, जेको गानो ॿुधायो, सेरो ॿुधायो। प्यार करे मोर बदी शाज़िया के सलाम, वालेकुम सलाम। थैंक यू अनीता। अनीता हमेशा जॾहिं बि ॻाल्हाईंदी आहे वीचारी, हमेशा सिग्नल ड्रॉप थींदा आहिनि, पोइ अलाए छो, अलाए अनीता जी साइड सिग्नल्स जो इशू आहे अलाए छा, पर अनीता हमेशा दिलि सां कॉल कंदी आहे, दिलि सां सेहरा ॿुधाईंदी आहे, असां गाना ॿुधाईंदी आहे। ऐं अनीता खे असां फुल टाइम ॾियण जी बि कोशिशि कंदा आहियूं, त अनीता खे असां फुल टाइम ॾियूं, पर सिग्नल्स ड्रॉप थी वेंदा आहिनि। सो बहरहाल अनीता, वॾी महिरबानी तव्हां कॉल कई। ऐं अनीता लाइ मां हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदी हलंदमि, त अनीता हमेशा तव्हां इहो चवंदा आहियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾुख इंसान खे थींदो आहे। तव्हां चवंदा आहियो त मां ॾिसी त नथी सघां, ऐं पर मां तव्हांखे सिर्फ़ु इहो चवां थी त ठीकु आहे, तव्हां ॾिसी नथा सघो, पर इन खां अलावा तव्हां वटि खोड़ सारी शयूं आहिनि जेके ॾिसनि था उन्हनि वटि न आहिनि। अलाह साईं तव्हांखे वधीक नेमतुनि खां नवाज़ियो आहे। जेकॾहिं हिकिड़ी नेमत खां तव्हां महरूम आहियो, त खोड़ सारियूं नेमतूं तव्हां वटि आहिनि। तव्हांजी हर कोई दिलि सां रेस्पेक्ट करे थो, तव्हांखे हर कोई दिलि सां चाहे थो, तव्हांजी दिलि आज़ारी केरु न कंदो हूंदो, हर कोई तव्हां सां भलो हलण जी कोशिशि कंदो हूंदो। या तव्हां ॾिसो केॾा ख़ुशनसीब आहियो, असां तव्हांखे चवंदा आहियूं असांजे लाइ अनीता स्पेशली दुआ कंदा कयो, त मतिलबु तव्हां ख़ुशनसीब आहियो। अलाह साईं तव्हांखे अहिड़नि माण्हुनि में रखियो आहे जेके माण्हू तव्हांखे चवनि त असांखे दुआ ॾियो, अञा तव्हांखे छा खपे। सो बहरहाल जेको आहे ख़ुशि रहंदा कयो, असांजी दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु। अच्छा अनीता, हमेशह जेको आहे इंसान खे दिलि में थींदो आहे न, हू अखियुनि खां महरूम आहे नूर खां, त हू थोरो कॾहिं कॾहिं चई वेंदी आहे त मां ॾिसी नथी सघां, सिर्फ़ु ॿुधी सघां थी। इन जे लाइ मां इहो चयो त, पर हुनजो हौसलो एॾो बुलंद हूंदो आहे, ॻाल्हाईंदी एतिरो एक्टिव आहे, गाना हुनखे सभु यादि आहिनि, ड्रामा। ऐं हू अगरि लाइन ड्रॉप नथी वञे त शायदि तव्हांखे बि ॿुधायां त तव्हांखे कहिड़े प्रोग्राम में ॾिठई, या वॉइस क्वालिटी मां सुञाणे वेंदी आहे त फलाणो माण्हू कहिड़ो पियो ॻाल्हाए। एतिरियूं सारियूं कंहिं हिकिड़ी शइ खां अलाह साईं महरूम करे थो, त पोइ नो डाउट जेको तव्हां चयो कि इलाही सारी शयूं हूंदियूं आहिनि जेको हुनखे उहा थी वेंदियूं आहिनि कुदरती।
ऐं ज़ाहिर रिस्पेक्ट त माण्हू कंदा ई आहिनि ऐं पर हुन जूं पंहिंजूं क्वालिटीज़ बि हूंदियूं आहिनि जेके इम्प्रूव्ड हूंदियूं आहिनि इलाही। बिल्कुलु। अच्छा उन्हनि खे एतिरो जेको आहे सेंस हूंदो आहे हर शइ जो जेतिरो असां जेके ॾिसूं था उन्हनि खे बि शायदि ख़बर न पवंदी आहे, हू महसूस कंदा आहिनि, फीलिंग्स उन्हनि जूं वधीक बिल्कुलु इलाही स्ट्रॉन्ग फीलिंग्स। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा शाइस्ता सां कचहरी हले पई, शाइस्ता खां पुछंदासीं जीअं असां कढ़ाई जी ड्रेसिंग जे हवाले सां ॻाल्हि कई, सिलाई जी, कुकिंग जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं, कुकिंग में इंट्रस्ट आहे? वेरी गुड कुक। अच्छा वाह वाह, कहिड़ी शइ सुठी ॿुधाईंदा? ऐं हर शइ हर शइ सिर्फ़ु आउं माश जी दाल कोन ठाहे सघंदी आहियां। अच्छा बाक़ी हर शइ ठाहे वेंदी आहियां बट दिलि सां कोन ठाहींदी आहियां त शायदि मूंखां सुठी ठहंदी बि कोन्हे, प्रोसीजर ख़बर कोन्हे कि कीअं ठहंदी आहे, उहा सिर्फ़ु कोन ठाहींदी आहियां। पर वरी बि हिकिड़ी अहिड़ी का डिश जेका फरमाइश ते तव्हां खां ठहिराइबी? फिश कोफ्ता। फिश कोफ्ता यार उनमें त इलाही महिनत आहे। हाँ महिनत आहे पर ॿार ज़ाहिर आहे इलाही कंदा आहिनि, इंसिस्ट कंदा आहिनि कि खाइणो आहे, छो जो उन्हनि खे अहिड़ियूं शयूं हर जाइ ते नथियूं मिलनि, हर कोई एतिरी महिनत नथो करे सघे। फिश कोफ्ता एंड डिज़र्ट्स में शाही टुकड़ा। वाह 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 ज़बरदस्त, जेके इलाही अच्छा सभु कंदा आहिनि, डिमांड कंदा आहिनि कि ठाहियो। ज़बरदस्त। अच्छा शाइस्ता बि आहे असां सां, सॉरी शाइस्ता मूंसां गॾु आहे, असां सां सायरा गॾु आहे लाइन ते। हेलो अस्सलाम वालेकुम सायरा। वालेकुम सलाम अज़रा, कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्लाह जो शुक्र, मां ठीकु लॻी पई आहियां। एॾनि ॾींहंनि खां पोइ बसि पंहिंजो चहिरो ॾेखारियो अथव दी। बसि एॾनि ॾींहंनि खां पोइ कीअं तव्हां सकाफ़ती प्रोग्राम में जो मूंखे ॾिठो? बिल्कुलु ॾिठोसीं पर लाइव त कोन ॾिठोसीं। हा लाइव कोन ॾिठोसीं, बिल्कुलु सही। अच्छा ॿियो ॿुधायो छा पिया कयो? बसि तव्हांजो शो पई ॾिसां ऐं अॼु इंतज़ार हो त ॾिसां लाइव आहे, अॼु बि असांखे बसि दाज में रखंदा ऐं ॾेई छॾींदा रिकॉर्डेड शो। अच्छा मतिलबु तव्हांखे इहो दाज में लॻंदो आहे रिकॉर्डेड शो हूंदो आहे त? ॿियो न त दाज, ॿियो असांखे इंतज़ार हूंदो आहे अचे कॉल कयूं असां ॻाल्हायूं, पर लाइव न हूंदो आहे। मूंखे पंहिंजे ॻाल्हाइण जी लालच हूंदी आहे सायरा, सही सही चयो अथव। ॻाल्हायूं असां सां ॻाल्हायूं न ज़ाहिरा, तव्हां टाइम कढी करे तव्हां पंहिंजनि सां ॻाल्हाइण जो असांखे हूंदो आहे न। हा इहो बि तव्हांजो प्यार आहे, तव्हांखे ॻाल्हाइण जी लालच बि मूंसां ई हूंदी आहे, इहो बि प्यार ई आहे। टाइम पंहिंजो कढी करे ट्राई करे ॻाल्हाईंदा। ॿियो हाल ड्रेस ॾाढी सुठी पाती अथव, शकीला शुमाइला अनिला वारनि तव्हांखे गिफ्ट कई आहे। ॾिसो इहो हुननि जो प्यार आहे न मूंसां। बिल्कुलु तमामु सुठी ड्रेस लॻे। मूंखे इहो रुॻो ॿुधायो बर्थ जो नालो छा आहे, माना कहिड़ी कढ़ाई आहे? सिंधी ही बर्थ जेको आहे आर ते जेके गुल कोन ठहंदा आहिनि, आर ते गुल ठाहींदा आहिनि, गुलाब जा गुल। हा आर ते हिननि गुल ठाहिया आहिनि ऐं मथां पता जेके न कुंडी जा आया आहिनि। अच्छा माशाल्लाह, वीआईपी थो लॻे वॻो ऐं कंट्रास्ट तो सुठी, ॾाढो सुठो आहे ऐं साम्हूं वधीक सुठो लॻे थो इन लाइ त मतिलबु जेको हुनजो बर्थ आहे न उहो इलाही सुठो आहे। मतिलबु अगरि कपिड़ो ख़राब थी सघे थो पर बर्थ ख़राब न थींदो, इहा गारंटी आहे। ईअं ई त थींदो आहे न, कपिड़ा असां महांगा एॾा भराईंदा आहियूं, कपिड़ा असांजा वाकई थोरा ख़राब थी वेंदा आहिनि, बर्थ हुन पोइ दिलि चवंदी आहियां कपिड़ा ॾियूं बि कंहिंखे, बर्थ खे काॾे कयूं। हा बसि पोइ हाणे तव्हां जुगाड़ कंदा कयो न, मूं वांगुरु हुनजी खीच खणी हुन ते। मां कंदी आहियां ज़रा, मां बि ईअं कंदी आहियां न, असां चीटिंग में माहिर आहियूं। था कयो छा भला इहो तव्हां कंदा सुठो था कयो ॾाढो। हा छा कजे कॉल जेका डिस्कनेक्ट थिए सायरा, बैलेंस ख़तम थी वियो शायदि। सो बहरहाल सायरा थैंक्स फॉर कॉलिंग। अच्छा शाइस्ता सां असांजी ॻाल्हि हले पई कुकिंग जी, हिननि चयो त कोफ्ता जेके आहिनि मच्छी जा उहो तव्हां ॾाढा सुठा ठाहींदा आहियो। असल में इहो कोन बि असांखे इलाही सुठा ठाहींदी आहियां पर सभिनी खे वणंदा आहिनि, मतिलबु फरमाइश थींदी आहे त मतिलबु तव्हां सुठा ठाहींदा आहियो। साग पली इहे सभु शयूं अची वेंदियूं आहिनि, चांवर जी मानी, एवरीथिंग। वाह वाह भई ज़बरदस्त। मतिलबु असां न बाबा मां इहो न चवंदमि, सार भाउ चए थो त पुछोसि दावत करे आ, जॾहिं मां सिलाई जो चयो हिननि जवाबु ॾेई छॾियो, वरी हाणे दावत जो बि जवाबु ॾिए त माना न दावत करे सघां थी, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। हा दावत लाइ असां जवाबु न ॾींदा आहियूं सिंधी, छो जो असां महिमान नवाज़ आहियूं। बिल्कुलु महिमान नवाज़। अच्छा महिनत जी ॻाल्हि जे तव्हां कई न, काफ़ी माण्हू। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॻाल्हि पई कटाई, मतिलबु महिमान नवाज़ी जो हीअं 3-4 ॾींहंनि में मूं एॾो ॿुधो आहे कि असां इलाही महिमान नवाज़ आहियूं, इलाही महिमान, ऐं हिननि महिमान नवाज़ी जो चवंदे चवंदे जेको आहे 3-4 दावतूं आउं फिक्स करे चुकी आहियां। अच्छा कि हाणे कंहिंखे जवाबु न ॾियां न, सुठो कोन थो लॻे। न त असां आहियूं न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे जेका हलंदी अचे पई एतिरनि सालनि खां, जेका असांजी सकाफ़ती ॾींहं असां मल्हायूं पिया, त इन इहो असां मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त असां महिमान नवाज़ बि आहियूं, असां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजे कल्चर में शामिल आहिनि, त इहा शइ बि असांजे कल्चर में ई आहे। बहरहाल ब्रेक वठंदासीं, बुख लॻी आहे ॾाढी, ॿियो न त भला पाणी पी वठां या मां चांहि पी वठां। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं कयूं था तव्हां सभिनी खे रंगनि भरी शाम में। ऐं जेको ॾिसो हाणे मां वेलकम चवण जी आहिस्ता आहिस्ता आदत कढां पई, तव्हां चवंदा वेलकम न छो, भलीकार थियो। सो भलीकार कयूं था ऐं शाइस्ता असां सां गॾु ख़ूबसूरत कचहरी हले पई, गॾोगॾु कॉलर्स बि आहिनि। हिन वक़्तु असां सां कॉलर आहे हबीबुल्ला निज़ामानी साहब, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम अली कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तबियत सिहत ठीकु आहे अल्लाह जो शुक्र भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया सागर शहर मां हबीब अली निज़ामानी वेलकम कयूं था भाउ छा चवणु चाहींदो तमामु माशाल्लाह बहितरीनु प्रोग्राम तव्हांजो हले पियो ऐं 2-3 ॾींहं तव्हां घुमो आयो ख़ैर तो हो 2-3 ॾींहं घुमण लाइ वियासीं त असांजा जेका क़ौमी ईद हुई उन जी तयारियूं उन जे प्रोग्राम में हुयासीं शायदि तव्हां ॾिठा बि हूंदा प्रोग्राम हा प्रोग्राम असां तव्हांजो ॾिसंदासीं लेकिन हाईलाइट थींदो अच्छा अच्छा तव्हां कीअं गुज़ारी असांजी जेका क़ौमी ईद गुज़री उहो कीअं मल्हाई शुक्र अल्लाह जो सुठी तमामु बहितरीनु गुज़री वई अच्छा अजरक शहर मां घुराई थी बाक़ी टोपी घर जी खाई थी वाह वाह ज़बरदस्त जी टोपी तव्हां ठहिराई मतलब ना घर ठाहीसीं असां पाण पंहिंजी तव्हां पाण ठाहींदा आहियो हा घर सिस्टर वारा वाह वाह ज़बरदस्त माशाल्लाह जी माशाल्लाह तमामु बहितरीनु हाणे तव्हांजो प्रोग्राम यानी कि कोन थींदो न रेगुलर ईंदो न जी जी हाणे इंशाल्लाह रेगुलर हूंदासीं चलो माशाल्लाह तमामु सुठो लॻंदो आहे तव्हां सां ॻाल्हाए करे थैंक यू भाउ थैंक यू वॾी महिरबानी 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 थैंक यू ऐं हबीबुल्लाह निज़ामानी भाउ असां सां गॾु ऐं जेको आहे उन्हनि जी सिस्टर्स ॾिसो उन्हनि जो त टोपी जेके आहिनि उहे ठाहींदियूं आहिनि त ॾिसो हुनर असांजो असांजे चवंदा आहिनि सिंध हर शइ सां मालामाल आहे हर शइ सां हर ख़ुदा जी नेमत असां वटि आहे ऐं हर उहो हुनर आहे असांजी भेनरुनि वटि माइरुनि वटि जेको ॿियनि वटि बि हूंदो त उहो असां वटि बि आहे बहरहाल कंहिं बि हुनर खां महरूम बि न आहिनि ऐं टोपी ठाहिण एॾी ॾुखी आहे मर्द ई मतिलबु चवंदा आहिनि त इहो ॾुखियो कमु आहे हू जेको आहे छोकिरियूं कमु हूंदो आहे हुनमें इलाही ॾुखियो आहे हा ऐं बारीक कमु थियल हूंदो आहे इलाही उहे चवां पई इलाही अच्छा हिकिड़ी मुंहिंजे बाबा वटि टोपी हूंदी हीरनि जी टोपी पाईंदो हुयो कंहिं दौर में हाणे त लाइट पाए थो छो जो ज़ाहिर ॻाल्हि आहे गर्मी कंदी आहिनि घणियूं भारी नथो पाए सघे त उहो हीरनि जी टोपी पाईंदो उन में एतिरा मज़बूती सां हीरा लॻल हूंदा जो अगरि उनखे हथ सां बि खोलण जी कोशिशि कर त उहो कोन खुलंदा अच्छा एतिरा मतिलबु मज़बूती सां त असां पाण में सिस्टर्स चवंदासीं कीअं टोपी एॾी ठहियल आहे पोइ वरी केरु व्यूज़ ॾींदो मशीन सां ठहियल आहे केरु चवंदो हथ सां ठहियल आहे पर उहो हथ जो ई कमु हूंदो आहे टोपियूं शायदि हथनि सां ई ठहंदियूं अच्छा जेके बाबा मुंहिंजो असल में पुलिस में हूंदो हुयो न त जेके कैदी आहिनि त उहे कैदी जेके आहिनि उन्हनि खे वॾो हुनर हूंदो आहे उहे उते मतिलबु टोपियूं ठाहींदा आहिनि ऐं इन खां अलावा जेको ॿियो को कमु जंहिंखे कोई बि हा त हू हुननि खे शायदि उतां उहा मिली हुई कंहिं ठाहे ॾिनी हुई द गिफ्ट सो बहरहाल हथ जो जेको बि कमु हूंदो आहे उहो ॾाढो सुठो हा बिल्कुलु हथ जो त पंहिंजो कमु आहे अच्छा तव्हां खां इहो पुछंदासीं ॿार घणा आहिनि फैमिली में माशाल्लाह माशाल्लाह पुट धीअरूं घणियूं 2 धीअरूं अच्छा वाह वाह ज़बरदस्त नंढियूं वॾियूं हाणे त वॾी थी वियूं आहिनि हाणे वॾी छा पियूं कनि हिकिड़ी मेडिकल पई करे माशाल्लाह ऐं हिकिड़ी जेका ओ लेवल्स पई करे वाह वाह ज़बरदस्त अच्छा मेडिकल तव्हांजी ख़्वाहिश हुई या उनजी पंहिंजी मुंहिंजी हुई छो जो हर माउ पीउ जी हूंदी आहे ख़्वाहिश त धीउ डॉक्टर थिए जी अच्छा भला ईअं ई छो रोई रोई वई पर मुंहिंजे करे वई अच्छा उनजी न हुई ख़्वाहिश उनजी बिल्कुलु कोन पोइ कुझु ॿियो थियणु चाहे उनखे लॉ करणो हुयो पर कोन करणु ॾिनोमांसि अच्छा अच्छा तव्हां छा त सम्झो त जीअं तव्हां पंहिंजी बेबी खे पंहिंजी ख़्वाहिश ज़ाहिर कई त मूंखे ही ख़्वाहिश आहे तव्हां ही थियो ऐं हुनजो दिलि हुयो त मां ॿियो कुझु थियां एग्ज़ैक्टली त जॾहिं ॿार ते तव्हां पंहिंजी मर्ज़ी वालदेन हिकिड़ो ज़ाहिर ॻाल्हि वालदेन सही ॿुधाए सघनि था तव्हां पाण चओ था त मां हुनखे ज़बरदस्ती मोकिलियो वरी वीचारी रोई रोई वई त उहो ॿार ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में अची थी वञे न बिल्कुलु मूं हुनखे MBBS जे लाइ चयो पर हुन BDS सिलेक्ट कयो त मुंहिंजो ठीकु आहे मेडिकल त आहे न तव्हां BDS में BDS जी वाकई हींअर इलाही वॾी मार्केट आहे त मुंहिंजो भले BDS कयो पर करिणो आहे मेडिकल हर हाल में ख़बर पए की मुंहिंजी धीअ डॉक्टर आहे ऐं ॿी जेका आहे उहा इलाही तेज़ आहे माशाल्लाह त उन चयो की आउं मतिलबु 12 क्लॉक कंदुसि हा तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं कुझु बि कर हुनखे आउं कुझु चई बि कोन थी सघां छो जो हिकिड़ो त मूंखे ख़बर आहे की मुंहिंजे चवण ते कुझु कंदी कोन सही वॾी आहे यानी कि थोरो सो न दॿाए छॾियो हुन चयो ठीकु आहे करे थी वठां नंढी मूंखे ख़बर आहे कोन कंदी अच्छा नंढियूं थोरियूं दादलियूं हूंदियूं न वरी हा बिल्कुलु उन्हनि खे ख़बर हूंदी असांजी ॻाल्हि मञी वेंदी अच्छा असां सां कॉलर बि आहे मोहम्मद साले भाउ हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी मोहम्मद बच्चल शंबाणी अदी मोहम्मद बच्चल भाउ कीअं आहियो ठीकु आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह भेण तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु प्रोग्राम ॾिसो पिया भाउ जी जी प्रोग्राम ॾिसूं पिया हाणे लाइट हली वई आहे त हाणे कोन पिया ॾिसूं अच्छा महिरबानी प्रोग्राम ॾिसण जी अच्छा एकता वारो ॾींहुं कीअं मल्हायो भाउ तमामु ख़ुशीअ सां जीअं ईद मल्हाइबो आहे ईअं ई मल्हायोसीं बिल्कुलु ऐं असांजी क़ौमी ईद ई आहे ईद जो ई ॾिहाड़ो आहे छा वेयर कयो छा पातो हुन ॾींहुं टोपी अचरक पातोसीं वाह वाह ऐं खाधो पीतो छा खाधो जीअं जो असां खाईंदा आहियूं
मुर्गी मच्छी जी हूंदो आहे जी ईद जो ईद जे वारे ईद जे तरीक़े सां मल्हाईंदा असां। सही, तमामु सुठो, तमामु सुठो। अच्छा पूरो शहर मतलब सेलिब्रेट कयो हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। जी जी। अच्छा, ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? ॿियो तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितर पियो हले। महिरबानी महिरबानी। तमामु सुठो, तव्हां गेस्ट जेको आहे उहो तमामु बहितरीनु आहे। सलाम था चऊं। थैंक यू वेलकम भाउ। ठीक है, ओके ओके, अल्लाह हाफ़िज़। थैंक यू भाउ। मोहम्मद बचल भाउ सां कॉल कई ऐं वाकई में सभिनी जेको आहे ॾाढो सुठे तरीक़े सां असांजी हीअ क़ौमी जेका ईद आहे उहा मल्हाई। अच्छा, शाइस्ता खां पुछंदासीं तव्हां कहिड़ी ड्रेस वेयर कई उन ॾींहुं? मां चुनरी जो सूट पातो हुयो। चुनरी जो? चुनरी जे मथां वरी अजरक वेयर कयो? अजरक वेयर कई, छो जे असां त वरी बिज़ी एतिरा हुआसीं, प्रोग्राम्स कॾहिं किथे होस्ट करणो आहे। कल्ह मुंहिंजो एक्चुअली सकाफ़त खाते में हिकिड़ो प्रोग्राम हुननि कयो, उन्हनि जे फेसबुक ते लाइव हुयो। अच्छा, उहो कयो त पाइणो पिए, अजरक त पाइणी पई, पर हूअं चुनरी जो सूट पातो हुयो। चुनरी जो सूट। अच्छा, चुनरी बि ॾाढी सुठी लॻंदी आहे। सुठी लॻंदी आहे, स्क्रीन ते त अञा वधीक भली लॻंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। उहो जेके अजरक जा प्रॉपर कपिड़ा पाईंदियूं आहिनि न, लाइक ट्राउज़र्स में बि यूज़ कंदियूं आहिनि, त सुठो कोन लॻंदो आहे। हिकिड़ी शइ जी हिकिड़ी इलाही रिस्पेक्ट वैल्यू आहे, बिल्कुलु इलाही रिस्पेक्ट ॾींदा आहिनि। ऐं अच्छा, इहा ॻाल्हि ॾाढी सुठी अथई तव्हां कई, जेका ट्राउज़र वेयर अजरक जो न करणु खपे। न करणु घुरिजे। डिज़ाइनर्स खे ॾिठो आहे जेको हाणे जॾहिं खां असांजो अजरक डे मल्हायो पियो वञे, उन खां पोइ हुननि बि अजरक ते इलाही जेको आहे कमु करणु शुरू कयो आहे। ऐं जॾहिं हुननि जा मूं कुझु एग्ज़िबिशन्स ॾिठा, हुननि जा डिज़ाइन्स वेयर्स जेके ॾिठा, हुन में ट्राउज़र्स जॾहिं अजरक जा हुआ त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो। ऐं वरी सिंधी पाइनि बि था त उन तां वधीक हा, इन शइ खे थोरो शर्ट्स पायो, कुझु बि कयो, वेयर कयो, एज़ अ रे वांगुरु पायो, पर हुन जा पजामा ट्राउज़र्स हा इहो न पायो, छो जो सही सही पिया चवनि। अच्छा, कॉलर बि आहे सां गॾु, नवीद भाउ गॾु आहे, हुननि खे वेलकम कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम भाउ, टीवी जो वॉल्यूम बंद करे छॾियो प्लीज। हेलो नवीद भाउ। खुश आहियो? अल्लाह जो शुक्र, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? खैर किरत लॻी पिया, दुआ तव्हां खुश आहियो? सफ़ा अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो था न भाउ, पर टीवी जो वॉल्यूम हमेशह बंदि रखी चवंदा कयो, छो जो कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी आहे। वॉल्यूम कम न कयो, प्रोग्राम ॾिसूं था, कॉल हले न पई, लॻे न करे कुझु कर ड्रॉप थी वरी से। बिल्कुलु सही। अच्छा, ॿियो छा चवणु चाहींदो? असां चवणु चाहींदासीं त कुझु संगत वारा पंहिंजा फ्लोर जो नाला खणो। जी जी, नाला खणो। असांजो उस्ताद आहे मुतलब खलीम साहब जी। ॿियो यासीन मिस्त्री जी जी जी। ॿियो इमरान हैदराबाद को तारीख़ असां ॻाल्हायो आहे। बिल्कुलु सही। अजीब बिल्कुल आपने शमन मेरा जो बारे प्रोग्राम न थी जो जो को कलाम नाम इंट्रो अथव। चलो ठीक है, इंशाल्लाह पास जरूर जरूर। थैंक यू। तव्हां जंहिंखे जेके डेडिकेट कयो, तव्हां जिन नाला मेंशन किया, उन्हनि ताईं तव्हांजी डेडिकेशन पहुची चुकी हूंदी। सो असां प्रोग्राम जो टाइम भी बिल्कुल खत्म थी चुको आहे ऐं 2 कलाक ईअं गुज़री था वञनि, का ख़बर कोन थी पवे। सो बहरहाल शाइस्ता सां खोड़ सारी कचहरी अञा रहिजी वई, वरी शाइस्ता इंशाल्लाह नेक्स्ट टाइम इंशाल्लाह। पर वेंदे वेंदे पंहिंजे व्यूअर्स लाइ को सुठो मैसेज ॾियणु चाहींदो या का नसीहत ॾियणु चाहींदो? तव्हांखे ख़बर आहे नसीहत त अॼुकल्ह कहिड़ी कोन थो हुजे, मैसेज ज़रूरु ॾींदसि। नसीहत वारो मैसेज जंहिंखे तव्हां चई सघो, बिल्कुलु लाइक तालीम ते का तवजा कान्हे असां वटि, हा सिंध में स्पेशली। त मां हर प्रोग्राम में आख़िर में मैसेज छॾियो आहे, त इहो ई छॾियो आहे की प्लीज़ पंहिंजी तालीम ते जेको आहे उहो वधीक तवजो ॾियो, छो जो इहो अची जेको तव्हांखे कमु अचण वारी आहे अॻियां, का शइ तव्हांखे कमु कोन ईंदी ऐं इन ई शइ सां तव्हां अॻियां वधी सघो था, पंहिंजी ज़िंदगी ठाहे सघो था। सो बी कंटिन्यू योर एजुकेशन ऐं उनखे पहिरीं जेको आहे तव्हांखे अवलियत ॾियणु घुरिजे। बिल्कुलु, तमामु सुठो मैसेज ॾिनो तव्हां ऐं वाकई में दिलि सां लॻो। बिल्कुलु। ऐं जेका तव्हां चई तालीम ते एतिरो, ऐं ॿियो त हाणे कोविड जे करे त एतिरी तालीम डिस्टर्ब थी आहे, हा बिल्कुल श्रिंक थी वई आहे, पर ऑनलाइन भी जेके पढ़नि पिया उहे पढ़नि पिया, थोरो घणो वरी बि ॿारनि टच में आहिनि ऑनलाइन जे करे। बाक़ी त जेको आहे जेको पढ़ियल हुननि उहो बि विसरी वियो आहे, जेको ऑनलाइन न आहे। सही आहे। सो छो जो ट्यूशन ते ॿार कोन था वञनि, कोई प्राइवेट सेंटर ते बि नथा वञनि, स्कूल बि बंदि आहिनि। जीअं मुंहिंजा ॿार कॾहिं बि ट्यूशन ते कोन विया आहिनि। मुंहिंजी नंढी धीउ पाण पढ़ंदी आहे घर में, हुन कॾहिं ट्यूशन कोन वरिती आहे, हालांकि ओ लेवल्स पे करे 16 कलाक पढ़ंदी आहे ॾींहं जा।
माशाल्लाह। ऐं 16 कलाकनि जे लाइ आउं उनखे कोन चवंदी आहियां, बस हुनजो पंहिंजो इंटरेस्ट पंहिंजो इंटरेस्ट आहे कि मूंखे A levels जेको आहे उन में मूंखे स्कॉलरशिप वठणी आहे त वठणी आहे उनजो पंहिंजो हिकिड़ो आहे एम त उहो ऐं वॾी ईअं कोन्हे, वॾी मूंखे ख़बर आहे कि 2 ॾींहं पहिरीं मूं वांगुरु पढ़ंदी, 2 ॾींहं पहिरीं एग्ज़ाम आहे, हा ठीकु आहे, 2 ॾींहं पहिरीं पढ़ी छॾियो पेपर ऐं ॾेई आई बसि ॻाल्हि ख़तमु। हिकिड़ा ॿार हूंदा आहिनि जिन खे जुनून हूंदो आहे पढ़ण जो। हा मुंहिंजी नंढी खे जुनून आहे। हू शायदि ईअं हूंदी, बहरहाल अल्लाह साईं तव्हांजी ॿिन्ही धीउनि खे कामयाब करे, हमेशह ख़ुशि रहनि, अल्लाह साईं नसीब सुठो करे। ऐं मां इहो ई चवंदसि त जेको आहे पहिरियां त शाइस्ता जी महिरबानी कंदासीं, तव्हांजी वॾी महिरबानी अचण जी, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां प्रोग्राम कंदे। ऐं प्रोग्राम टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे, ज़िंदगी रही त सुभाणे वरी किन नवनि महिमाननि सां, किन नवनि चहिरनि सां, किन नवनि मुस्कुराहटुनि सां गॾु हूंदासीं। ऐं ॿियो इहो चवंदसि आख़िर में जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर शुमाइला, अनीला, शकीला, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, शहनीला, बहरहाल 3-4 भेनरूं जेके आहिनि उहे लाइक मुंहिंजूं बि भेणियूं आहिनि, सो सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं सभिनी खे इहो बि चवंदसि त जिन खे बि कढ़ाई कराइणी आहे, हथ जी कढ़ाई सुठी कराइणी आहे त उहा तव्हां शुमाइला वारनि सां राब्तो करे तव्हां कराए सघो था, छो जो हिंगोर जा सिटी में उहे रहनि था, त जेके सिटी वारा हूंदा उन्हनि खे वधीक ईज़ी पवंदो त हुननि सां कीअं राब्तो कजे ऐं कीअं जेको आहे कॉन्टेक्ट कजे। सो बहरहाल तव्हांखे अगरि कढ़ाई ऐं सिलाई कराइणी आहे त तव्हां उन्हनि खां कराए सघो था। ऐं असां लाइव जॾहिं ॾिसंदा आहियूं न कंहिं शइ खे, उहा वधीक सुठी लॻंदी आहे, स्क्रीन ते त चलो सुठी लॻंदी हूंदी या कुझु, पर बर्थ जी ख़बर तव्हांखे लाइव ई पवंदी, छो जो तव्हां ॾिसंदव त कहिड़े तरीक़े सां भरियल आहे। सो बहरहाल प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे, ज़िंदगी रही त वरी सुभाणे गॾु हूंदासीं। तेसीं ताईं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।